1450 साल अग में शाबान के महीने में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवारी अफीफे कायनात तय्यबा ताहिरा हुमैरा अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ते मुनाफिकन दीन जे दुश्मनन गलीज तोहमत लगाई हुई। 14.5 साल जे 100 साल जे गुजरण खां बाद में वरी 8 मार्च ते उन्हनि जे बच्चन उन्हनि दीन दुश्मनन मुनाफिकन जे रूहानी बच्चन वरी अमड़ आशा साण जे मथा इस्लामाबाद जे धरती ते तोहमत लगाई। 8 मार्च ते जेको औरतुन जो आजादी मार्च थियो हो उन जे समूरन पिले कार्डन जी मां गाल नथो क्या हिकड़े पिले कार्ड जी गाल कया थो जेको उम्मत जे न्याणन जे हथन में हो। उन में लिखल हो त 53 साल जे कुराड़े नबी के कहिड़ी जरूरत हुई जो 9 सालन जे आयशा छोकरीअ सां ज़ोरीअ शादी कई। छा लिखियल हो? जिम्मेवारी सां ॻाल्हायां थो पियो। 53 साल जे कुराड़े नबी के कहिड़ी जरूरत हुई जो 9 सालन जे आयशा सां ज़ोरीअ शादी कई। तव्हां सां सभई सिंध सां ताल्लुक रखण वारा वरी न घोटकी जिले सां ताल्लुक रखण वारा ये सभई नंढा वॾा वेठा हो। ज़ोरीअ कंहिंजे धीउ सां शादी तॾहिं कबी आहे जॾहिं उनजी धीउ खणजे। उनजी जॾहिं न्याणी खणजे तॾहिं कंहिंजे धीउ सां शादी थींदी। नऊज़ बिल्लाह इहो लफ़्ज़ केॾो मिठे मोहम्मद साईं जे इज़त ते हमलो आहे। इहो केॾो अम्मी आयशा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा जे इज़त ते हमलो आहे। मुझी दिल चवे थी त पहिरियन दुश्मनन हिनन दुश्मनन जे लिहाज़ सां तव्हांजे साम्हूं कुछ गाल अर्ज़ रखां। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़िंदगी मुबारक में साईं जन खे ज़ख़म ॾींदड़ दर्द पहुचाईंदड़ इहो वाक़ियो हो जेको अम्मा आशा जे इफ़्क ऐं तुहमत वारो वाक़ियो आहे। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम यारन घर वारन जी इजाजत ॾिनी। ॻाल्हायो नथा साईं चओ त इहो रौंतीअ वारनि जो जवाब न आहे। साईं जी मां अहल बैत बि आहे तालके जो क़ाइद बि आहे। साईं जी मां ॻाल्हि नकुल थो कयां त इहो रौंतीअ वारनि जो जवाब। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम यारन घर वारन जी इजाजत ॾिनी। फरमाए खालिसतल लक मिन दूनिल मोमिनीन। ओ महबूबा मोहम्मद करीमा जी मुझा रब करीम मुझा महबूब या इजाजत फकत तो मोहम्मद करीम के उम्मत के एडी इजाजत ना है। सही उम्मत के फरमाए फल्क़हु मा ताबलकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। उम्मत के घणन जी राजा उम्मत के घणन जी चैन जी इजाजत। उम्मत के घणन जी आहे चाचे के छॾे ॾियो। जेकॾहिं कंहिं हिक सां घर जो हशर आहे त ॿियनि सां त ॿधल न आहे। कंहिंजे घर में जेकॾहिं करबला लथल आहे लॻी वई आहे कंध में त भाऊ ॿियो थो न जो। ओ मुझा सोना तवज्जो कर मिठड़े मोहम्मद करीम जे उम्मत के चैन जी इजाजत या। पर मां वाइज़न में चवंदो आहियां त जेकॾहिं हिक पालेव त बि गंज कयो। दादा ॻाल्हायो टाइम थोड़ो आहे। हिक पालेव तॾहिं बि हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम
महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यारन में अदल इंसाफ कयो उम्मत के अदल सिखारियो इंसाफ सिखारियो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम तोखे मुके हे लफ्ज समझाएगा फरमाइंदा जे करे घर वार में अदल इंसाफ न कने क़यामत वाले ॾियारे उथंदे अधु पासो हूंदई न क्या फरमाए जेकरे घर वारन में अदल इंसाफ न कई क़यामत में उथंदे अधु पासो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जने भी सफर ते विंदा त घर वारन में कुणो विझंदा जे के एतराज जो हक न रहे त फलाणी के साईं शो वठी लो फलाणी उम्महातुल मोमिनीन के शो वठी लो या महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नसीहत सबक तवा सा के ओ मुसलमानो अल्लाह जो वास्तो तो पंजे घर बार में अदल इंसाफ कला कयो जेकर अदल इंसाफ टके त क़यामत में पकड़या पया हुंदो नमाज़ुन जा बयान रोज़न जा बयान कुरान पाक जे फजीलतुन जा बयान हज उमरन जा बयान पे थींदा रहंदा हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम शाबान जो महीनो वा उन जंग जो नालो वा गज़वे बनिल मुस्तलक गज़वे बनिल मुस्तलक में जड़े महबूब मुस्तफा करीम सही सफर ते सवार थिया सफर ला तैयार थिया सफर जे तैयार थियण वारे टेम ते महबूब सही जीअं जो कुओ विधो उन कुए में अम्मा आशा साईं जो नालो निकिरी आयो हीअ ॻाल्हि ॿुधी छॾियो जंहिंसां सिक मोहबत घणी हूंदी आहे न इम्तिहान आज़माइश बि हुते ईंदो याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे 12 पुट 12 पुटन मां वध में वध मोहब्बत यूसुफ सोने सां हुई इम्तिहान भी काथे आयो अल्लाहु अकबर इब्राहिम खलीलुल्लाह जी मोहब्बत सोने इस्माइल ज़बीहुल्लाह सां हुई इम्तिहान भी ओडे अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु के 3 न्याणियूं वडी न्याणीअ जो नालो बीबी अस्मा ॿे नंबर न्याणीअ जो नालो बीबी उम्मे कुलसूम नंढे में नंढी न्याणीअ जो नालो बीबी आयशा अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु के भी न्याणियुनि मां समूरे न्याणियुनि खां वधीक मोहब्बत आयशा सां हुई ओने महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के अम्मा खदीजा खां बाद में चई घरवारी सां मोहब्बत ही उन जो नालो अम्मा आयशा सिद्दीका हुयो साईं तवा अम्मा आयशा सां मोहब्बत कयो था सोना अबू बकर पंहिंजी न्याणी आयशा सां मोहब्बत करे थो त पोइ इम्तिहान भी तकलीफ़ भी अल्लाहु अकबर हेॾा तवज्जो कर कलाम अल्लाह तो के मुखे शातो ज़िकारे मिठे मोहम्मद करीम जी हदीस मुबारक तो के मुखे शाती ज़िकारे महबूब सैयद हे लफ्ज़ मुबारक फरमाया यारन घरवारन जिन सां मां मोहम्मद करीम निकाह कयो या 4 न्याणियूं मां मोहम्मद जाते जाते पढ़ायो इहो फ़ैसिलो मुंहिंजे रब करीम जो कंहिंजो बीबी आशा सां शादी थी फैसलो कंहिंजो अल्लाहु अकबर यार थोरो तवज्जो त कर इतरे जे करे को कंहिंखे संग ॾियणु चाहे पर उन जे थोरो किरदार खे ॾिसी करे घबराईंदो लाराईंदो पर जेकॾहिं वठण वारो फ़ख्र सादात हर साईं मोहम्मद हसन शाह साहब वटि अचे साईं अगलो तव्हांजो वास्तेदार आहे तव्हां मूंसां गॾिजी हलो महिरबानी कयो जी मुंहिंजो मसइलो हल थी वञे जॾहिं साईं मोहम्मद हसन शाह साहब उतरे ईंदो
वो अगलो चवंदो यार मूंखे हिन जे उथड़ी वेहणीअ ते एतराज़ आहे थोरी हिन जी उथड़ी वेहणी अहिड़ी आहे जंहिंजे करे मुंहिंजी दिलि मुतमइन नथी थिए साईं तूं आयो आहे मां हिन सां हा कयां थो पर सुभाणे कसीअ पकीअ में ॿधल रहंदे छा चवंदो तूं कसीअ पकीअ में ॿधल अल्लाहु अकबर हेॾे नज़र कर अम्मा खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे वफ़ात करण खां पोइ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उदास पा रहन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तन्हाई में गुज़ारे पिया अबू बकर सिद्दीक़ महबूब जे चेहरे खे न पढ़े त ॿियो केरु पढ़े यार यार जे चेहरे के न समझे त ॿियो केरु समझे इन चेहरे मां भी खबर पवंदी आहे त हिनखे दुख आहे या ख़ुशी आहे अल्लाह अकबर सोनो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत आलिया में आयो ओ मुंहिंजा आका अल्लाह ओ मुंहिंजा आका फरमान था अबू बकर जो तुझो मुंहुं ॿुधाए रहियो आहे त का ज़हन में ॻाल्हि खणी आयो ईंदो त हूअं बि आहे वेहंदो त हूअं बि आहे अॼु तुंहिंजो अचणु अॼु तुंहिंजो वेहणु अॼु तुंहिंजो कंदड़ो हेठि करणु इहा मां मुहम्मद खे ॻाल्हि ॿुधाए तुंहिंजो चेहरो ॿुधाए रहियो आहे त तुंहिंजे ज़हन में का शइ आहे अबू बकर जेका ज़हन में अथई मां मुहम्मद खे ॿुधाए हिते थोरो तवजह कर सो अबू बकर सिद्दीक़ भी साम्हूं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयान पर महबूब खे कुछ जी खबर न आहे मुझे अबू बकर जे दिल में छा है साम्हूं वेठो आहे पर साईं खे कुछ जी खबर आहे राज़ केरु ॼाणींदो इन्नहु अलीमुम बिज़ात सुदूर ओ जेके रोंतीअ जे चौक ते वेही करे चिन चिन जे परदनि जे बि अंदरों दीद टपाईंदो आहे इहा बि रब खे ख़बर थी सम्झो सभु ॻाल्हि अब सम्झे थो पूरी ज़िंदगी रोंतीअ जे चौक ते वेही करे उबारे में वेही करे जेको चिन चिन ऐं गाॾियुनि जे कावनि जे अंदरों दीद टपाईंदो आहे मथां सम्झे कोई नथो ॾिसे रब ॾिसे अल्लाह सही शल तुझे मुझे अखिन के पाक बनाए रब करीम शल तुझे मुझे दिल के पाक बनाए आमीन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अबू बकर सिद्दीक़ को पुछा कई अबू बकर यार दिल जी ॻाल्हि त ॿुधाए तो जो कहिड़ो मक़सद खणी आयो आहे चवे थो मुंहिंजा काज मां हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहे ओ मुंहिंजा काज मां हिकिड़ी गुज़ारिश खणी आयो आहे साईं क़बूल पवे फरमान था अबू बकर ॿुधाए छा थो चवणु चाहे अबू बकर हवालो त ॾे तुंहिंजे दिलि में कहिड़ी ॻाल्हि आहे अबू बकर सिद्दीक़ चवे थो तव्हांजे ख़िदमत में पंहिंजे न्याणी आयशा जे संग खणी आयो तव्हांजी उदासी तव्हांजी तन्हाई तव्हांजे चेहरे मुबारक जी परेशानी मां अबू बकर सिद्दीक़ खे ॾुखाई थी चओ यार इनखे चइबो आहे यार इनखे चइबो आहे जेको यार जी ग़लती बर्दाश्त न करे सघे अॼोके यारनि जे लाइ साईं 1400 साल अॻु में ॿुधाए विया अल्लाह बाज़ो ॿाहिरि यार दोस्त हूंदा अलादा फिसर पर अंदर हुननि जो मरियल ॿाहिरि में दोस्त हूंदा अंदर हुननि जो हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सोने अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो कि बिला पंहिंजी न्याणी आयशा खे संग खणी आयो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब कोई भी न ॾिनो अरे रब करीम फरमायो जिब्राइल जी या रब जलील
वरी करे मुझे महबूब मोहम्मद करीम के जाओ ओ मुझा महबूब मुझे अबू बकर जे को पैगाम खणी आयो मुझे अबू बकर जे को पैगाम खणी आयो अर्ज खणी आयो आशा रब करीम तुझे लाए कुमार अर्श ते चूदे छदिया महबूबा अबू बकर जे अर्ज के न मोटा महबूबा अबू बकर जे गुजारिश के न मोटा जा अबू बकर जो को अर्ज खणी आयो थी न इया गाल मा रब के अर्श ते भी पसंद आ जिब्राइल जन्नत जे रेशमी रुमाल में अमर सान जी तस्वीर खणी करे पाचे तो आका रब फैसलो करे छडिवा त आयशा तो मोहम्मद जी कुंवार थियणिया हाने थोड़ो तवज्जो कर जेको मां लफ्ज चवण थो चाया ओ रब करीमा अम्मा आशा त मिठड़े मोहम्मद के पाणाए थो अम्मा आशा सान जी सिफारिश करे थो पर सुभाणे कसीअ तकिए में बदल रहंदे यार समझ में अचे थी रब सिफारिश करे थो मिठड़े मोहम्मद के हुक्म करे तो पर जकड़ सुभाणे जीजल आयशा जे मथों का घड़ी अची वई त पो तू बदल अल्लाह साईं तोखे मूंखे न ॻाल्हि जी वज़ाहत ॿुधाए छॾी जंहिं टाइम ते यूसुफ सोणे जे मथां या ॾुखी घड़ी आई आहे यूसुफ सोणे जे मथां जॾहिं या तुहमत वारी घड़ी आई रब करीम पाण न ॻाल्हायो मासूम खे चयो थी तूं शाहिदी ॾे वशहिद शाहिदुम मिन अहलिया और मासूमा तो यूसुफ नबी जे हक में शाहिदी रे मां एकड़े तफसीर जी ॻाल्हि अवां खे ॿुधायो थो वञा मां एकड़े तफसीर में पढ़ियो त जेकॾहिं ज़ुलेखा पोयों पकड़ियो हो त लटो फाटी सघे थो उहो टुकुर सॼो छो फाटी वियो जंहिं जाइ ते बीबी ज़ुलेखा जो हथ पियो हो त उहो सॼो टुकुर जो टुकुर छो फाटी पियो उहो ज़ुलेखा जे हथ में टुकुर आहे अजीब उन तफसीर वारे लफ्ज़ लिखिया मां वाइदन में ॿुधाईंदो आहियां त उन टेम ते बीबी ज़ुलेखा जी नियत सही न हुई रब ॼण त हीअं चयो बग़ैर सही नियत जे उन ज़ुलेखा जो जेको हथ लॻो आहे मुंहिंजे यूसुफ खे उहो कपिड़ो खपे ई नथो नबीअ जे जिस्म ते जेको मामूली नड़ो कपड़ो आहे अल्लाह उनके सोने यूसुफ साईं जे जिस्म ते नथो रहाए को नऊद बिल्ला अम्मा आशा के वरी साडा 9 साल रहाया तवज्जो कर मां पंहिंजे ॻाल्हि के सहरी दो तो अल्लाह ओ मुसलमानो तोखे मुझे लाए तुझे लाए मुझे लाए वडी समझाणी आहे इते रब करीम बार के चयो त शाहिद शाहिद मिन आलिया हेडे वरी अम्मा मरम जे मथे जने टेम आयो कहजे मथा मा कान अबू के मरा सौयु मा कान तुम के बगिया बीबी मरम के पंजा चमन लगा हे छा करे विधई तुझो अबो भी एड़ो ना तुझी अम्मड़ भी एड़ी ना हे तू केड़ो कुधो कम करे विधो उन टेम ते भी रब करीम पार ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम के चयो ओ ईसा तुझी अम्मा न ॻाल्हाईंदी तू थी करे वाह जो कर तकरीर कर जे तो काल अबुदुल्लाह जे दो मज़न ॻाल्हायो मूंसां ॻाल्हायो या रब जी कुदरत जो बिना अबे जे पैदा करे नंढे हूंदे नबूत ॾिने रब मर्ज़ी वारी बीबी मरम वेल भी बार के हुक्म कई सोने यूसुफ नबी वेल भी बार के हुक्म कई जडे वरी अम्मा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो वारो आयो कसीए पक्के में बदलो ना वा कसीए पक्के में उते जनो रब चयो त बे कंखे ॻाल्हाइण जी इजाज़त ना है मां रब पाण सूरत नूर जो 19 आयतूं लाहे करे वो साबित कदम त मिट्री भी मां कराया त उन जा सबूत शाहिद भी मां रब पाण दी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर रब करीम फरमाया जिब्राइल जी
या रब्बे जलील वने करे मुझे मोहम्मद करीम के हुक्म कर मां रब करीम के यो रिश्तो अर्श ते पसंदा अर्श ते पसंदा अम्मा आशा सा जो रिश्तो रब करीम करायो ओ जे करे अमड़ आशा जे मथन को गुस्ताख को खिंजीर को अबदी लानती जे करे अमड़ सायन जे खिलाफ लफ्ज गलाइंदो चो तो यो अल्लाह जे फैसले जे खिलाफ तो गलाए अल्लाह जे फैसले जे खिलाफ हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम यहां तो के थोड़ी गाल समझाए आदम माशा रज़ी अल्लाह ताला नवरे उन ये मंजर दे तो के तो वठी अला पियो उन गज़वे बनी मुस्तलक वाले टाइम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरवाल ना कौन तो तमाशा जो कोड़ो निकरी आयो उन टाइम ते कुरान पाक जे पर्दे वाली आयतूं नाज़िल थी चुकियो महबूब सही संगत जेका घरवाली सफर ते वेंदी हुई उन उठ ते होदज ठहियल हूंदो छा ठहियल हूंदो ये होदज काठी जो ठहियल हूंदो उन जे मथो कपड़ो हूंदो उहे उम्महातुल मोमिनीन अंदर उन होदज में हूंदियूं कंहिं बि धारे जी नज़र हुयूं त अमड़ियूं अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम हुयूं त अमड़ियूं पर रब जो हुक्म छा हो या अय्युहल नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन अमड़न के भी हुक्म आ पर्दो कयो महबूब जे न्याणिन के भी हुक्म आ पर्दो कयो असहाबन जे घरवारन के हुक्म आ पर्दो कयो पर्दो कयो पर्दो कयो पर्दो कयो जो पर्दे में औरत जी इज्जत या अजमत या पर्दे में औरत जो पाक दामन औरत जो पर्दो नाजवा हया जी निशानिया मां हिय चवंदो आ जै जाए ते पर्दो थी अल्लाह उनन के मुसीबतन को भी बचाए छे जै जाए ते पर्दो थी त अल्लाह उनन के मुसीबतन का भी ओ सोना वादो कर अज दिल सा वादो कर त बच्चन के पर्दो कराइबो बच्चन के पुजरे असा अल्लाह जे अहकामन के छडींदा से त पो बाबा सही पो तकलीफां त इंदियूं न हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी आशा साण के सफर ते पाण सां गड वठी विया रात जो टाइम ते साईं फैसलो कयो साईं फरमांदा न जाते सभई सुनी पो सुबह जे टाइम ते वरी काफले के वठी हलदा से शेत सफर जो थकवा चो इंशाअल्लाह जेको अल्लाह जे रसूल जो च हुक्म होंदो इंशाअल्लाह उन खां मुंह न मोड़ींदासीं ए थोड़ी मां तमहीद बधी अमड़ आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे मथां जेका तोहमत वारो वाक़ियो हो काफ़ी टाइम वठंदो असांजा क़ाइदीन अन क़रीब पहुचण वारा हन मां फ़क़त अवां के हिकिड़ो अर्ज़ रखण आयो आ मां फ़क़त अवां के हिकिड़ो अर्ज़ रखण आयो आ चो त असां के पंहिंजे बच्चन ॿारन खां वधीक मिठे मुहम्मद जे अहल बैतन जी इज्जत प्यारी आहे मिठे मुहम्मद करीम जे घरवारन जी इज्जत प्यारी आहे मिठे मुहम्मद जे असहाबन जी इज्जत प्यारी आहे पोइ न आले मुहम्मद असहाबे मुहम्मद आले बैत मुहम्मद उन जे हवाले सां जॾहिं बि तोखे मूंखे चओ क़ाइदीन उन जे इज्जत अज़मत नामो जे ख़ातिर जाते बि सॾु कयो चओ इंशाअल्लाह उते पहुचबो चओ इंशाअल्लाह उते रब करीम मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अवां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।